शख्सियत खे जंहिंजे नाले सां असां सभु परिचित आहियूं ऐं जंहिं थोरो वक़्तु पहिरीं असांजो साथ छॾियो। रही आहियां उन शख्सियत जी जंहिं सिंधी भाषा जे वाधारे ऐं विकास लाइ पंहिंजो सॼो जीवन ॾिनो। श्री मूलचंद मनवानी, स्वर्गीय श्री मूलचंद मनवानी खे समर्पित आहे अॼु जो ही कार्यक्रम। हाँ, कार्यक्रम जे शुभारंभ लाइ सभिनी खां पहिरीं निमाणी विनती करणु चाहींदमि वरिष्ठ समाज सेवी स्वर्गीय श्री मूलचंद मनवानी जी धर्मपत्नी श्रीमती लता मनवानी के गडोगॾु मां आमंत्रित करणु चाहींदमि दादा उत्तमचंद ईसरानी साहब जिन के, दादा कन्हैयालाल वासवानी साहब जिन के, मनवानी दादा जे परिवार के सभी सदस्यन के, राजेंद्र मनवानी, महेंद्र मनवानी, रीमा माखीजा के की दीप प्रज्वलन लाइ अवतारजन और दीप प्रज्वलन करे हिन कार्यक्रम जो शुभारंभ करें। श्री मनवानी जिन समाज सेवा जा जेके भी कम कया उन्हनि में हाणे उन्हनि जा ॿई सुपुत्र महेंद्र मनवानी ऐं राजेंद्र मनवानी उन्ही परंपरा के अॻियां वधाए रहिया आहिनि। उन्हनि जी डॉटर रीमा माखीजा भी असांजे हर कम में तेरा हो या मेरा हो, तेरा हो या मेरा हो, सबका दूर अंधेरा हो, सबके चेहरे रोशन हो जब सूरज का फेरा हो। दोस्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ॼाण आहे कि सिंधी भाषा विकास समिति पिछले एक दशक खां भी वधिक वक्त खां कार्यक्रम आयोजित करे सिंधी भाषा के विकास ऐं वाधारे लाइ कम करे रही आहे। इन ॾिस में जेतिरा भी कार्यक्रम आयोजित कया विया उनमें अञा ताईं प्रसिद्ध गायिका स्वर्गीय भगवंती नावाणी, गजल सम्राट महेश चंद्र कुमार सोनी, दूरदर्शन अदाकारा ममता मलकानी ऐं रेणुका ईसरानी, बाल नृत्यांगना सुप्रिया मुल्तानी, दिव्या रायसिंघानी के साईं झूलेलाल ऐं स्वर्गीय मूलचंद मनवानी जी प्रतिमा जे समक्ष दीप प्रज्वलन कंदे असांजा मेहमान पेश आहे अनिला सुंदर ऐं साथी सिंधु नदी जी आराधना कंदे हिन परफॉर्मेंस सां गॾु जगाइण वाला सिंधी ख्वाब की सोन बनाइण वाला सिंधी
नहीं बहार थी परार बाग बिबर पट थी छाप नहीं साजन हर डाल डाल हर फूल फूल के जननी सरम सकी छाप नहीं साजन छाप नहीं साजन सुहियों रातियों मिठड़ियों रातियों थी बेदियों जलनी पूरियों सुहियों रातियों मिठड़ियों रातियों थी बेदियों जलनी पूरियों बागन मां भौरा ओ पतरा उदरी बेदियों तुम्हारे जीत सखानी लुकनगी से जो साड़ी दो छाप नहीं साजन छाप नहीं साजन जनही कारण काजल वारन नेरन में नूर रहंदो जनही कारण काजल वारन
रुख सारनता उन्हन जो दरिया बहदो जह महल अचारो मौत रची इन सिर ते फेरा दींदो छा तरी साजन दींदो छा तरी साजन दींदो छा तरी साजन दींदो मुखड़ियों मुरझाऊं ऐ तुम्हारो आयो मीरा भरला मेरे वाटन ते हर हर तेरा छायो बादल गरजा बिजली चमकी सारंग करो सायो रिमझिम बूंदन जे बरखा सा सरती सावन आयो सखी सावन जानी आया सखी सावन जानी आया बादल गरजा बिजली चमकी बादल गरजा बिजली चमकी मौला मियां बताया सावन जानी आया सखी सावन जानी आया प्रेम पपी हो पी पी गावे प्रेम पपी हो पी पी गावे इंद्रधनुष कतरंग बसारे मोर पग फैलाया मोर पग फैलाया सावन झाड़ी आया सखी सावन झाड़ी आया सखी सावन झाड़ी आया सखी सावन झाड़ी आया सखी सावन झाड़ी आया मुझे यूं जो जियर अजायो अनार मायूं में हुए पपड़ियाँ हाय कयामतियाँ जेदियों में जो सर्दियों में जो जीजन में जो जियर अजायो अनार मायूं में हुए पपड़ियाँ
जीवन मार्यो मुखे मार्यो मुखे मार्यो जो सत्य जो ऐसी जन्म जो जीरो अधायो अनु मार्यो भक्ति अनिला सुंदर जेका विश्व जे केतिरनि शहरनि में पंहिंजो प्रोग्राम प्रस्तुत करे आई आहे असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे कि वो अॼु भोपाल शहर में आहे हुनजो परफॉर्मेंस चवंदा आहिनि थोरा बैंडनि जा न थींदा आहिनि थोरा चवण जा त न थींदा आहिनि पर ॻाइण जा ज़रूरु थींदा आहिनि त उहे बिल्कुलु मुंहिंजा बैंड आहियो मां 20-25 साल अॻे भोपाल सां नातो जोड़ियो हो ऐं अॼु ताईं आहे ऐं मां जॾहिं अॻे 3 साल अॻु में हिते आई हुअसि गवर्नमेंट जो हिकु शो हो दादा मनवानी साहिब हिते आया हुआ पंहिंजनि कुझु फ्रेंड्स के साथ करे हमेशा हुननि कलाकारनि खे ॾाढो मिठो सभिनी खे एतिरी इज़त ॾींदा हुआ मां सोचींदी हुअसि अहिड़ो हिकु माण्हू हिकु शहर में हुजे त जेकर केतिरो न सुठो थिए असां सभिनी कलाकारनि लाइ मां अॼु ही प्रोग्राम उनजी श्रद्धांजलि तो पेश कयो आहे मूंखे लॻे थो हू हमेशा हिन हॉल में मौजूद आहिनि हू डांस कंदे वक़्तु बि उनखे कॾहिं हुते ॾिठो कॾहिं हुते सॼो वक़्तु मुंहिंजे ज़हन में उनजी सूरत फिरे पई ऐं ॾाढी इज़त ॾाढो प्यार ॾींदा हुआ छो जो माण्हुनि खे ऑनर उनखे कयो वेंदो आहे जेको समाज खे कुझु ॾेई वेंदो आहे जेको कमाए ऐं पंहिंजे लाइ खणी वेंदो आहे उनखे त कॾहिं इज़त न मिलंदी आहे अॼु जॾहिं दादा खे इज़त मिली आहे प्यार मिलियो आहे सिर्फ़ु इन जे करे छो जो हुन ॾिनो तमामु घणो सभिनी खे साहित्यकारनि खे समाज खे कलाकारनि खे मां ईश्वर खे इहा ई प्रार्थना कंदसि त हुन ॾाढे खे तमामु लाइक़ु पुट आहिनि उहे ही जोत जलाईंदा रहनि तव्हां सभिनी खे आशीर्वाद असां कलाकारनि मथां रहे देव जुलाणी साहब जी शुक्रगुज़ार आहियां जो हुननि वरी जिगर कयो मुंहिंजो प्रोग्राम हिते आणण जी छो जो करण वारा त घणी आहिनि कराइण वारा घटि आहिनि इन करे तव्हांजी महिरबानी जो तव्हां वरी एतिरो विश्वास रखियो कि असां ही प्रोग्राम करे सघंदासीं मां हिकु मिंट में सिर्फ़ु कलाकारनि जी तव्हां सां वाक़फ़ करायां जयंती किशन रामनानी जो ही तमाम सुठो कोरियोग्राफर है एक्चुअली वो दादा के चिट्ठी लिखी हुई कि मुझे सिंधु धारा जेको इतिहास से आहे नओं पहले वो कन जरूर कहने मन में अॻे जरूर हली वो कि दादा जो वो सपनो पूरो न छो जो मूंखे लॻिया हुआ जरूर कंदासीं मां थोरो बिज़ी आहियां मध्य प्रदेश सिंधु भवन ट्रस्ट जे कमनि में पर जो शो जरूर रखंदासीं त होपफुली जरूर थींदो जो ये तमाम सुठो कोरियोग्राफर है उन्हें सिंधु धारा में कोरियोग्राफी में उनकी तमाम बड़ी मदद करी है लता प्रहला कविता रचना निधि राय थोड़ो दान जगह देखो पेश करो निमिषा एंड लाइव स्टेज जे असांजो साथ ॾिनो राकेश नंढो ही ग्रुप आयो आहे तव्हांजी वरी महिरबानी जो तव्हां यादि कयो ऐं एतिरो प्यार ॾिनो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां भोपाल जी त हमेशह ही शुक्रगुज़ार रहंदसि छो जो हिन दर्जे ते मूंखे हमेशह मान प्यार मिलियो आहे ऐं कलाकार त हमेशह प्यार जा मुखिया थींदा आहिनि चवंदा जिते सिंधी आहे न उते सिंध आहे जिते सिंध आहे उते सुभाणे उहा सुभाणे आहे भारत सिंधी समाज जी हिकु कलाकार अनिला सुंदर हिकिड़ी अहिड़ी कलाकार आहे
जंहिंजे रग रग में रोम रोम में कला भरियल सिंधियत जो सिदक सिंधियत जी सभ्यता सिंधियत जा संस्कार हुनजे टेपे टेपे में भटिजी चुका मां ही जो कार्यक्रम जो आयोजन कयो आहे उन लाइ सिर्फ़ु मां वाधन के हक़दार पूरा करने में बाद में मुझा साथी है मुझा वे सहयोग भी है मां ॿारनि खे ॼाणण थो चाहियां त कंहिं बि आयोजन करण लाइ असांखे केॾियूं डिफिकल्टियूं केॾियूं ॻोल्हायूं केॾा अपमान केॾा दुराचार सहणा पवंदा आहिनि छाकाणि त मूं इहो ॾिठो आहे कि दाग ते शख़्स जो जंगो भरियल आहे बाक़ी इहे मां सम्झंदो आहियां त सिंधी भार चवनि त सिंधी का परंतु सिंधियत का बिल्कुलु उछल चुका है जिनके पंहिंजे सिंधियत लाइ पंहिंजे साहित्य लाइ पंहिंजे सभ्यता लाइ पंहिंजे संस्कार लाइ पंहिंजे संस्कृति लाइ को सिंध कोन्हे हुननि जो ढेर सारा कमाल आराम सां रहनि ऐं ऐशी जी ज़िंदगी बसर कनि लेकिन मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भेनरो इंसान जात के जीवित रखण लाइ जड़ जेवर जमीन सब कुछ आहे अगर उनके जीवित रखणो आहे उनखां सवाइ का बि जाति युद्ध ॾिसण को बि थींदी आहे जंहिं क़ौम खे पंहिंजो इतिहास कोन्हे जंहिं क़ौम खे पंहिंजी संस्कृति कोन्हे जंहिं क़ौम खे पंहिंजा संस्कार कोन्हनि उहा जाति जो मोल क़ौम आहे अगर अॼु में असां आहियूं न असां में चेतना पाण में ना ॾिसी त असां बि अंतता के ॾींहं अगर असां जीवित हूंदासीं मां उन्हनि ते जी भाड़ में शुक्रगुज़ार आहियां सारा चंद माण्हू के सहयोग कमाई आयोजन थो कयो बाक़ी आम रवाजी माण्हू कंहिं बि कार्यक्रम लाइ कंहिं बि सिंधीअ जे आयोजन लाइ उनखे समय कोन्हे उनके रुचि कोन्हे उनके सदुक कोन्हे उनके मोह सां पंहिंजे धन ऐं पंहिंजे जीवन सां आहे तंहिंजे करे मेरा दोस्तों मां ही घोरा को नथो कयां ही मां पंहिंजे दिलि जो जज़्बो पंहिंजे दिलि जी पीड़ा पंहिंजे सिंधी समाज जी मुंहिंजा जागो जागो जंहिं मंत पाण गोदी में था पढ़िया आहियो जंहिं माता जी थल था पीजिया जंहिं माता जे खून जी तव्हांजे रग में कया अरे उनजी इज़त रखो महाराष्ट्र महाराष्ट्र में ॻाल्हाइनि गुजराती गुजरात में ॻाल्हाइनि कच्छी कच्छ में ॻाल्हाइनि मद्रासी मद्रास में ॻाल्हाइनि सिंधी पंहिंजो पाठ सवाल कयो इहो मां सवाल न कंदुसि पर पंहिंजे ज़मीर खां पुछो पंहिंजे अंतर खां पुछो तव्हां पंहिंजा लाइ कयो छा दादा जगत आडवाणी साहब जो श्री तुलसी नैनवाणी जो दादा जगत लालवाणी जो और फिर अहमद सिंह मोहनलाल गंगवानी साहब जो जिन मुख्य मदद नहीं करे हिन आयोजन लाइ मां को तमाम इहो कार्यक्रम न कंदो आहियां मां टारगेट रखंदो आहियां मैं हिन टारगेट में मुंहिंजो ख़र्चु केतिरो आहे अगर वो टारगेट मुंहिंजो पूरो थी वेंदो त मां उन सिंधियुनि खे जेके टकोरे जा चवण थी रहिया जेके दुख सम्झंदा आहिनि कंहिं बि सिंधी कार्यक्रम में पंहिंजा 50-100 रुपया ॾींदा मां उन्हनि खे फिरी ॾेखारे छॾींदो आहियां ताकि हुनजी पंहिंजे सिंधियुनि जो सिंधी जागे या भागे अरे इहे त सिंधियुनि जी जोत आहे अरे हिन जोत खे ॿुधाईंदा त तव्हांजा प्राण रहंदा किथे तव्हांजो मां खां मूं मोड़ींदा त छा कंदा जेको पंहिंजे मातृभाषा खां जेको पंहिंजे सिंधियुनि खां पोइ मरे थो मां नथो सम्झां त हू इंसान में कॾहिं हूंदे तंहिं करे दोस्तो मां तॾहिं शुक्रगुज़ार आहियां शंकर जो असांजो तुलसी महिमान सां मूंखे वॾो सहयोग मिलियो तुंहिंजो नंढो सहयोग ॿियनि माण्हुनि मिलियो आहे सिर्फ़ु 3 माण्हुनि जे सहयोग सां मां हिकु विशाल आयोजन तयारु कयो आहे जंहिंमें तव्हां भाव रखो तंहिं करे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भेनरूं मां हिकु भाषण कंदा आहियां त मां सभु इहो करणु वाइदो थो करणु चाहियां हीउ जेको असांजो प्रयास हीउ जेको असांजो संघर्ष आहे हीउ जेको असांजे सिंधी जो संकल्प आहे ऐं पंहिंजी मातृभाषा लाइ कुझु इज़त करणु सिखो अरे पंहिंजे घर में झूलेलाल जी मूर्ति रखो हिकु देवता त होगे हिकु देवता झूलेलाल सरदार गुरुनानक जी मञनि ॿिए गुरू वाले इष्ट देव खे मञनि ऐं तव्हां इष्ट देव जी मूर्ति घर में नथा संत कावड़राम जी मूर्ति घर में नथा रखो
शरीर हिमोग्लोबिन मूर्ति घर में था तो आज नावल था तो आज मुंडू था क्यों आज फिल्म था जो पर पर सिगरेट के ना ताकि को समय या को वाले ये क्या नहीं कहीं मुझे दोस्तों मुझे चरण पे का डरा भी जो मुझे पिया मुझे दिल को रुलाता या हकीकत समाज में अभी समाज में जागर नहीं होता कहीं माँ पन्ना ये शक्ति केंद्र ही मुझे चोर कार्य करना इन्हें दाल मुंगा कई कार्य करते हैं सब चंद्र मान के सेम था आप मालूम से नहीं हुआ अब चंद्र आवा देख गुना नहीं बजी में या फटोला नहीं है अरे भला छवि लोगों ने भले यहाँ आ सकते हैं ये बोले अगर यहाँ मनुष्य के क्षेत्र में नहीं है पर माम बाहर ना आया भली तो क्या करो मुझे अरे मेरे को ना करो आया पर मैं शक्ति है सब वाला थोड़ा सा आखिर में मां मंच से आमंत्रित करना चाहिए आभार प्रकट करना रीमा माखी जाके एक मिनट ॿियो चाहींदासीं रीमा माखी जाके मां अनुरोध कंदमि कि अचनि ऐं आभार व्यक्त कनि ओके आए भारतन हार्दिक तहे दिल सां आभार प्रकट कंदसि कि तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी आया हिन प्रोग्राम खे सक्सेस करण में मदद ही हिकिड़ो ब्रेक आहे ॿिए साल वरी गॾजंदासीं सिंधी विकास समिति पारां आयोजित हिकिड़े नए कार्यक्रम में मिलंदासीं ॿिए साल नए कलाकारनि सां गॾु नमस्कार धन्यवाद।